गणन जो ढींगो ढेरी कयो तो हाणे ॾिस त राणा खान कीअं थो तुंहिंजो ढींगो ढेरी करे। अदी ही ॾिस मूं तुंहिंजे लाइ छा हूंदो आहे। जोड़ियो सगी ही मुझे लाए नदा मुझी भेण तो रोई पई नदा मारवा किथे थी ही तो खुशी सा गोड़ा जिंदगी में पहिरियों भेरो अज मां महसूस थी कयां तो मुझा भाइर आहिन जेके मूंसां प्यार कनि था। अम्मा इहो प्यार न अभागन तोखे पहिरियों ॾिनो हुजे हा त तूं ॾुख जी ज़िंदगी न गुज़ारे। अम्मा जिंदगी जा सभई ॾुख हिक खुशी मिलण खां पोइ सभु ॾुख दर्द लही वेंदा ऐं अॼु हिन तोहफ़े सां मुंहिंजा सभु गम सभु दर्द लही विया। प्यार करे थो कोई जिन दुखन दिल मथां वायरो करे छॾियो हुजे उहे एतिरो आसानी सां कोन वेंदा। मुंहिंजी भेण मां सम्झां थो त तो मुंहिंजी दिलि रखण जे लाइ चयो पर मां सम्झां थो त तुंहिंजी दिलि मथां कयल दुखनि जो वायरो ओसी ताईं कोन वेंदो जेसी ताईं मां तुंहिंजी शादी वरियाम सां कोन कराईंदुसि। इन लाइ अदा वॾो राज़ी कोन थींदो ऐं तव्हां वधीक ज़ोर बि न रखोसि। इहो मुंहिंजो कमु आहे। जॾहिं मूं तोसां वाइदो कयो आहे न त मां पंहिंजो वाइदो ज़रूर पूरो कंदुसि। मस्ताना इहो ॿुधाए त तो छा सोचियो आहे? तोसां कुछ जरूरी ॻाल्हाइणो हो मस्तानी पर तू दरगाह ते कोन आई। मां इंतजार करे करे वापस मोटी आयुसि। न अची सघियसि इन जे लाइ माफ़ी। मस्तानी ॿी छा ॻाल्हि आहे? तुंहिंजो आवाज़ दर्द सां भरियो पियो आहे। मस्ताना दुख जिंदगी मां वञण जो नालो ई नथा वठनि। छा कयां? मालिक भलाई कंदो। हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगीअ में सुख ज़रूर ईंदा। मुंहिंजा सुख तोसां जुड़ियल आहिनि। जॾहिं तूं मूंखे क़बूल कंदे उन ॾींहुं ज़िंदगीअ मां दुख मोकिलाए वेंदा। मस्तानी जेकॾहिं मां तुंहिंजो मस्तानो न हुजां ऐं को ॿियो हुजां त पोइ? मस्ताना हिकु तुंहिंजे ई ख़ातिर जियां पई ऐं जॾहिं ख़बर पई न त तो मूंसां धोखो कयो आहे पोइ मुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। भला हींअर ई मूंखे आज़माए ॾिस। रुगो हिकु चकर चए त तूं मुंहिंजो मस्तानो न आहीं पोइ सुबुह जो तोखे मुंहिंजी मौत जी ख़बर मिली वेंदी। चल मां त तोसां मज़ाक पियो कयां ऐं तूं सच में दुखी थी वई। मस्ताना मूंखे तुंहिंजे साथ जी ज़रूरत पवंदी। मूंखे ॿुधाए तूं मुंहिंजो साथ ॾींदे या न? तूं हुकुम कर मां हाज़िर आहियां। इहा ॻाल्हि त तूं पहिरियां बि कई हुई जॾहिं मूं तोखे घुरायो त तूं न आई ऐं पोइ मूंखे हिकु ज़ालिम सां परणाए छॾियो। जेकॾहिं उन ॾींहुं तूं अची आ न त मां हिन अज़ाब में न पवां। ख़ैर जेको थियो गुज़रियो पर जीअं हाणे मां तोखे घुरायो न ऐं तूं न आई मुंहिंजी ज़िंदगी जे जीअण जा सभु रस्ता बंदि थी वेंदा। हीअ तुंहिंजी मस्तानी मरी वेंदी
अलाह ई न कंदो जो तोखे कुछ थींदो। तू जंहिं ॾींहुं बि जंहिं वक़्त बि मूंखे हुकुम कंदी न मां तो वटि पहुची वेंदुसि। पुट मल्हार सां मिलण खां पोइ मूंखे सोराना पक थी वई आहे त मल्हार सुल्तान वारनि खे मञाए वठंदो ऐं तुंहिंजी तमामु जल्द सदोरी सां शादी थी। बाबा हू जॾहिं सभु कुझु पंहिंजो विसारे असांखे पंहिंजो कनि पिया त असांजो बि फर्ज़ु आहे असां बि पंहिंजो सभु कुझु विसारे हुननि खे पंहिंजो सम्झूं। पुट ज़ाहिर आहे असां पंहिंजे दिलि में ॿियाई थोरी रखंदासीं। ॻाल्हि इहा न आहे बाबा, असां बि अहिड़ो कमु कयूं जीअं हुननि खे बि यकीन थिए त असांजे दिलि में बि हुननि जे लाइ मोहबत आहे। उहो कीअं पुट? सोढ राणी खे राज़ी करे हर हाल में वापसि छॾे अचिणो पवंदो। हथ खणण सां बाबा सोढ राणी अञा बि सभिनी खां नफ़रत कंदी, हुनखे कुर्ब सां ई सम्झाइणो पवंदो। पर कुर्ब सां मां घणो ई ज़ोर लाथो पर हाणे तूं वञी सम्झाईंसि। बाक़ी जेकॾहिं मां छोरी खे सम्झाइण वियुसि ऐं राज़ी न थी त पोइ मां पाण खे रोके न सघंदुसि, ॿ टे खलाणियूं कढंदोमांसि। बाबा तव्हांखे पंहिंजी कावड़ खे काबू में रखणो ई पवंदो। छोरी ॻाल्हाए ईअं थी जो जिस्म ते कीड़ियूं चढ़ी थियूं वञनि। हाणे तूं वञी पाण ॻाल्हाएसि। ठीकु आहे बाबा, घर हली मां सोढ राणी खे सम्झायां थो, जेकॾहिं नथी सम्झे त हुनजो को हल कढूं था। अमा भला माणे तोखे को सुरगुर ॾिनो भला एतवारा पैसा असांखे अकाउंट में अलॻि करे ॾींदा या रुपए जे लाइ तुंहिंजे पीउ जे अॻियां झोल झले वञी पिनंदा? मामा मूं घणी कोशिश कई पर अम्मा नथी मने। तव्हां वञी ॻाल्हाए ॾिसोसि। बंदूक ने ॾाइण खे केरु ने जे रुख जड़ंदो बाबा? तूं बि हिकु चक्कर ॻाल्हाइनि, हाणे ॻाल्हाइण में हर्ज कहिड़ो आहे? मूंखे पंहिंजी न ॾाढ़ी पटाइण जो को शौक़ु कोन्हे जादो। इन जो मक़सद जेकी बि असां ख़्वाब ॾिठा उन जे मथां फिरजी वियो पाणी, बस ईअं न? मामा अम्मा चवे पई ज़मीन जे फसल ते ज़ोर ॾियो, उतां तव्हांखे गंज मिली वेंदो। बाबा उहो त खणी गंज मिलंदो, मञा थो गंज मिलंदो, पर ॾिसी थी त पाणी आहे किथे? माण्हुनि खे पाणी पीअण जे लाइ कोन थो मिले थो, ज़मीन जे लाइ किथां मिलंदो? हेॾी वॾी ज़मीन खे आबाद करण जे लाइ घटि में घटि पाण खे 20-25 लख त खपनि न जादो। अमा तोखे त ख़बर आहे असां 10-15 रुपया बि खीसे में कोन जो ज़हर वठी खाऊं। ऐं बनीअ खे आबाद करण जे लाइ ट्यूबवेल हणाइणो पवंदो, कलर आहे, बाण आहे, ट्रैक्टर जो ख़र्च, डीज़ल जो ख़र्च, इहे सभु ख़र्च किथां ईंदा मामा? पहिरीं त पैसनि जा ढेर ज़मीन में उछलणा पवंदा, पोइ जॾहिं तरन कयो इंतज़ार। तूं त सही आहीं जाड़ा, पर इन ॻाल्हि जो को न को हल त कढणो पवंदो न मुंहिंजा जाड़ा ख़ान। दादो बस इन जो हिकिड़ो हल इहो आहे त पाण खे 20-25 एकड़ ज़मीन खपाइणी, बस इहो ई हल आहे। उहा बि तॾहिं विकणंदासीं न जॾहिं उन बनी जा असांखे कागज़ त मिलनि न। हाणे उन्हनि कागज़नि जे मथां इहा तोवारी भेण बानड़ो बेगम जेका सफण कजो वेठी आहे। इहा हिकिड़ो ॿियो बि हल आहे, जेकॾहिं असांजी अमड़ कूंज राज़ी थिए न त सभु मसइला हल थी वेंदा। कहिड़ो कमु मामा? अमा फिलहाल ज़मीन जे कागज़नि जी ज़रूरत का बि कान्हे। मूं 2 धुरनि सां ॻाल्हायो आहे इन ज़मीन जे विकिरे जे बारे में। जादो इहे ज़मीन वठनि था, बिल्कुलु तयारु आहिनि वठण जे लाइ, पर जेका असां उन्हनि खे ज़मीन जी लिखत ॾींदासीं न उन लिखत ते अमड़ कूंज जी सही थींदी बस। हा इहा ॻाल्हि कूंज त पंहिंजी आहे, इहा सही छो न ॾींदी? कीअं मां सही ॾींदी आहे न? हा ॾींदी। जी मामा तव्हां सौदो कयो, मां सही करे ॾींदसि। ठीकु आहे मां किथे सौदो अटकायां, पर ॿुध इहा बाप बि पिणे माणी सां न कढजाए, न त इहो ठहियल ठुकियल कम ते पाणी फिरजी वेंदो, असांजो थींदो ढींगो ई। पिरीअ जी यादि सताए त छा करियां, हा हुन जो प्यार
रुलाए त छा करियां। गलती असांजी आहे ऐं भोॻियो हिन मासूम असांजे अंदर जे क्रोध हिन जी ज़िंदगी खे ज़ाहिर करे छॾियो। सभु कुझु ॼाणण खां पोइ बि असांजी अञा सच्चाई हक़ अॻियां इहो कर न पहुचायो। कूड़ किरोध ऐं ज़ुल्म अॻियां ॻाठ अञा ऊंचो कई बीठी आहे। रसूल लॻे थो त अकबर ख़ान जाड़े खे केश में हिकु रुपयो बि न ॾिनो आहे, तॾहिं त जाड़ो ज़मीन थो खपाए। ज़मीन त जाड़ो अधु मुल्ह में ॾे थो, पर उन ज़मीन जो सुभाणे कब्ज़ो बि त छॾाए सघूं। दसो अॼु अकबर ख़ान खां हिन ज़मीन जो कब्ज़ो छॾाइण मुंहिंजे खाॿे हथ जी रांद आहे। बस दुआ कर त जाड़ो इन्ही पूरे वाटर खे घुमरी ॾे, बाक़ी 10-15 एकड़ मां छा थींदो। हिकु दफ़ो जाड़ो रुगो ज़मीन जो पैसो खाई ॾिसे, जाड़े जी ॾाढ गरम थिए, पोइ ज़मीन खे ईअं घुमरी ॾींदो कंहिंखे बि ख़बर कोन पवंदी त का जाड़े खे ज़मीन बि हुई। दोस्तों मां बि इहो थो चाहियां त अॼु अकबर ख़ान जेके असांजी ज़मीनूं ठोले जे ॾेढ ते ख़रीद करे पंहिंजे कब्ज़े हेठां ॾियूं। दोस्तों सच पुछी त मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त उन्हनि साॻियुनि ज़मीनुनि ते वरी असांजो कब्ज़ो थिए। हाणे उहो ॾींहुं परे न आहे बाबा साईं। सिर्फ़ु हिकु चकर इहो जाड़ो मुंहिंजे पर चढ़े, बाक़ी इन जाड़े जी मूं जेकॾहिं तबाही न कई त दोस्तों राणा खान न सम्झाए। तोखे इहा ग़लतफ़हमी थी आहे त मां को सदोरी खे हासिल करण जे लाइ तोखे मिनतू पियो कयां। मां त दुश्मनी खे ख़तमु करण जो पियो सोचां, पर इहा ॻाल्हि तुंहिंजे ज़हन में वेही कोन थी। पहिरियां तो सुल्तान जी ज़ाल जो खून कयो ऐं मूंखे बकरी बणाए हुन दर ते ॿधी छॾियव। पोइ बि दुश्मनी ख़तम कोन थी, हुतां मां सूरन सां निकिरी करे हिते पहुती आ, वरी बि ओॾे ई मोकिलियो पिया। आखिर मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो तव्हां मर्द पंहिंजी दुश्मनीअ में मूंखे आज़ार में था विझो। हाणे मल्हार सुधरी वियो आहे, जेकॾहिं न हुजे हा न तूं पंहिंजी भेण जो संग मूंखे कॾहिं बि कोन ॾींदा। मल्हार केतिरो सुधरी सघे थो उनखे मां चङी तरह सुञाणियां थी। इन जे करे मूंखे ॿीहर मजबूर न कयो जो किथे मां ॿीहर ज़हर पियां। तूं समझाए भाॼाई, हिन खे तूं समझाए, छो असांखे ज़बरदस्ती करदे मजबूर पई करे। हरियाम जॾहिं राणी वापसि वञण ई नथी चाहे त तव्हां ई खणी ज़िद तां लहो। असां ज़िद ते न आहियूं, असां त हिन जी भलाई लाइ पिया सोचूं। जेकॾहिं ॻाल्हियुनि जे ज़रिए वेंदी न त उते हिन जी इज़त थींदी, न त हू हितां राणी खे ज़बरदस्ती वठी वेंदा। तव्हां ॻाल्हि खे सम्झो छो नथा? जेकॾहिं मूंखे ज़बरदस्ती वापसि वठी विया न त मां ज़हर पी मरी त सघां थी, बाक़ी मल्हार सां वापसि कोन वेंदसि। इन जो मक़सदु तूं इज़त सां वापसि कोन वेंदी। हरियाम तूं हिन खे दिलासा ॾियण बजाए धड़का थो ॾिस। इज़त सां सम्झे ई कोन थी त पोइ छा कयां? बंदूक खणी अची मूंखे हण, बाक़ी मां वापसि कोन वेंदसि। ॿीहर कॾहिं बि मूंसां इन मामले ते न ॻाल्हाइजांइ। ईअं ई करणो पवंदो। हा हा तूं मूंखे मारे छॾिजांइ, बाक़ी मां ॿीहर वापसि कोन वेंदसि। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। थोड़ा मानी मच्छी जो पचाए रखियो त केर खाइयो? यो बिलो खाई दी, बिलो बिलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भली करे था। ही छोरो मुखा पाडो वठियो, चई त पीड़ी खत्म थे त पैसा ॾेई वेंदुमि। 2 ॾींहं गुज़रिया आहिनि, 2 ॾींहं अञा ताईं पैसा कोन ॾिना अथई। पाडो पाडो मूं किथे वतो पाडो? तूं पाडो न वतो छा पिणे वतो छा? कॾहिं पैसा माफ़ कर फकीर, सोना लुटे आ, अल्लाह सां खीसा खाली लगा पिया ने। हेॾे ॾिस। अरे पैसा त मां तुंहिंजे वॾनि खां बि वठंदुसि।
थोड़न का भी वठो आदि इहो लाइकी ने वचन आदि ए हक जी बता छडी छोड़े के मुझे गाल ते बुध ने हां बुधाए छाती चवण चाही अचण शर्त छोड़े के पत्थर से शुरू थी घट में घट उन जी गाल ते बुधण दे इए तो असली मारी यार न धड़ को आदि अल्लाह जो कसम मुंह किथे ताडो तो ज़ाद ऐं राव वतो ज़ामिन तो तू है ना वो मुके केड़ी खबर त पैसा सामने भरीनो आ राहे भाई जाहिद वो तो मुआ निभाग से फासले ट्रू हो जा ठहल है ने हां हु ट्रू है जा ठहल बाकी है त गुड़ जो ठहल असली तू तो मा ठिकल एड़न ठोन के मुके सीधो करणी दो आ अरे करे नहीं दे पैसा अदा सावण मां हाथ थी बताए बटन दे जिर को मोहलत दे त असा कुछ सोचू तो सही हाथ पैराणो मुझे पारे यो किलो खाली पियो आ 2 ॾींहं जी मोहलत ॾियां वठो 2 ॾींहं जी न त 3 ॾींहं ते पाड़े जी जाइ ते तूं बदलू दे आदि बोहाने चाहती नो फाट कए मुआ अटक के कए चयो हां त ये नागन जे वनी मिरन में हाथ विझ इन जो तो जामिल पवी इने के यो सावणी मचड़ा हणंदो सिधो कंदस खुश थी कोडल नेट मुंह जो वारो ईंदो मां गलत या सही मुझो दिमाग कम नथो करे मां मस्तानी जी मोहब्बत में चरियो थी चुको आया तुझो दिमाग त सालिमान तू पांजी दिल ते हथ रखी बुधाए जेको कुछ जुल्म असा जी भेण सा थियो आ तू बुधाए वो सही आ शादी जे सीने में दिल ना है जे करे उन के चायो तो वो गलत है असा उन के एडी सजा दिनी एक पोड़े सा उन जी शादी कराए छड़ी पोए भी असा सही अदा अद्दी तव्हां जी नजर में गलत आई अदा केसी ताईं पांजी असा अना के परवान चाड़ींदा रहंदासी यार तवा तो मुखे मुंझाए छडियो आ मां तो को फैसलो ही न तो करे सका अदा तू यो पे सोची ने त मानू छा चवंदा जंजी सुठी सोच हुंदी वो सुठो चवंदा अदा असा सुठो कयो आ बाकी जेके बवड़ा हुए न उहे कदे भी असा जे फैसले में राजी कोन थींदा असा उनन दुश्मनन सा मिट्री कयूं पिया जन चलाए कल कलो कदुया जो असा उनजी रत जा प्यासा होयासी अदा असा जो असल दुश्मन आलम खान हुयो उनके असा पूरो करे चुकाऊं बाकी दुश्मनी के अञा केतरो वधायो पर मुंजा भा अदा ने असा वधिक गालाण नथा चाहे मुजी इज्जत रखी त तू रख जे करे तू चवी न त मां तोके पेरे पवा अदा वडो को जिद्दी आई यार वडो को जिद्दी आई मां हक ते आया अदा जिद्दी त तू आई ठीक है मुंजा भा वो तुझी मोहब्बत में सब जिद छड़िया घुराए भली सावण की छोरी वही बाजे माटे वही त आहे पर दिस जाए वेठो उता त रुपयो ब कोन मिलंदस आउ त चवे थी जाड़ा बियो को हल गोल जादो बियो हल हो त जमीन विकणो जंहिंजी बाप सुणस ने अकबर खान खे न पे न त वरी यो निभागो टंगाड़ाईंदो भाई उहाई कोशिश कर न कुछ त ईंदो राणा खान सा ॻाल्हायो तम वो बि वॾो चंडरो आहे साईं असली अध मुल में थो वठे अध मुल में वो छड्डो ने के तू बे के ॾिस जादो जमीन जेका आहे न पाण वारी आहे फॾे वारी ज़मीन ऐं कागज़ बि कोन्हनि से ठहियल हाणे ॿाहिरियूं माण्हू त असली ठुप या बनी वठंदो ई कोन बाक़ी जेके फॾे वारियूं शयूं न इहो पाण वारो राणो खान न राणो खान इहो ई वठंदो कोई जमीन जा घणा पैसा था चवन जादो मां हिन तर में जांच कई आहे त फी एकड़ 10-15 लाख रुपए में वञे थो पर ये राणो मुका सिर्फ 4-5 लाख में थो वठे बाहे का लगनस मोजे सिर के एतरी कीमत घट जमीन जी इन करे त ने राणे सा सौदो न कयम जड़ा जेकॾहिं ॾिसजे न त 4 लाख एकड़ जा थोरा त न आहिनि न हुअण जे बराबर आहिनि न हुअण जे बराबर ऐं वरी तूं थी चए त थोरा न आहिनि तोखे कहिड़ी ख़बर कहा मां हिन खे रुगो खुड़ीअ में कुल कहिड़ी असांजी पंहिंजी ज़मीन आहे हा तूं इहे सम्झ त इहे असांखे मुफ़्त जा था मिलनि हा उहे बि असांजी ज़िंदगी छा थी बची आहे 4 ॾींहं त आहिनि ज़िंदगी जा से त ऐश सां गुज़ारियूं न
सॼी ज़िंदगी अज़ाबनि में गुज़ारीसीं, बाक़ी 4 सिज अची बचिया आहिनि, हाँ उहे बि हिननि अज़ाबनि में गुज़ारियूं छा? इन करे थी चवई थी इहा थोरी थोरी ज़मीन राणे खे ॾे, बसि कुर्टींदो वञे, बनीअ खे कुर्टींदो वञे, ये कुएं वांगुरु अॾोही थी लॻीस। हा पोयां अकबर ॼाणे, राणा ॼाणे, छोरी या कूंच वञी मोचड़ा खाए पंचो छा? चलो ॻाल्हि त लख रुपए जी कई, हाणे इहा ॻाल्हि रुॻो तो वटि ऐं मूं वटि असांजे मलाइकनि खे बि ख़बर न पए। हाणे ॿुध, ओ इन कुर्ट कुर्टा खे सुभाणे खां ई लॻ, हा असर कुतरींदो अचीस। हा बसि हाणे तूं घबराए न जादो, इन अकबर ख़ान जो मां कंदुसि ढेरी। सामान असां सभु कुझु विसारे करे तव्हांखे पंहिंजो कयूं पिया ऐं तव्हांजूं पुराणियूं सभु ग़लतियूं तव्हांखे माफ़ करे छॾियूं ऐं तव्हां बि पंहिंजे दिलि मां जेको बि ग़ैर आहे उहो कढी छॾियो। सुल्तान, जॾहिं तव्हां असांखे ॿाहिरि कयो था त पोइ मन में मदायूं छो रखंदासीं? सावण मां लख बुरो सही, पर दिल जो बुरो न आहियां ऐं न वरी मूंखां मुनाफ़िक़त पहुचंदी। असां कुझु अहिड़ियूं ग़लतियूं कयूं आहिनि जंहिंजी तव्हांखे ख़बर ई न आहे, ऐं उहे मां लिकाइण नथो चाहियां, छो त को बि ॾोह लिकंदो न आहे। ॾींहुं अॻे या पोइ आख़िर ते इहे ॾोह खुलंदा, ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं ऐं सुभाणे उहो ॾोह खुली तव्हांजे साम्हूं अचे न उहा ॻाल्हि तव्हांजे बर्दाश्त खां ॿाहिरि थी वञे ऐं ॿीहर असां में दुश्मनी पैदा थिए। मां चवां थो त सभु ॻाल्हियूं साम्हूं अचनि, उन खां पोइ बि जेकॾहिं तव्हां असां सां मिटी करणु चाहियो था त असां बि तव्हांखे सीने सां लाहींदासीं ऐं असांखे बि का हबक न थींदी। मां कुझु सम्झुसि न सुल्तान, खुली ॻाल्हि कर। सामान, आलम ख़ान खे असां मारे चुका आहियूं।